بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على محمد وآله. اللهم صل وسلم وبارك وأنعم على محمد كما صليت على إبراهيم وعلى إبراهيم في العالمين إنك حميد مجيد. अॼु दर्स इंशाअल्लाह जेको क़वाइद मां आहे, जो के दोस्त अॼु बि हिकिड़ो सुवाल थियो त निमाज़ कहिड़ी ज़मीन ते माण्हू पढ़ी सघे, त इहो क़ाइदो इहो आहे त जुइलतल अर्दु ली तहूर मस्जिदन व तहूरा। नबी जी हदीस में है तो मुझे ला अल्लाह ताला सजी ज़मीन मस्जिद करे छड़ी है ऐं पाक कर तहूरा पाक मस्जिद सजी ज़मीन। इहो क़ाइदो शरई ठीक है। उलमा चवंदा त हाणे इहे आम ॻाल्हि इहा थी वई त तूं किथे भी नमाज़ पढ़ी सघी थो। जेकी झल है उहे चंद शयूं जीअं असीं पहिरियां मुतफ़िक़ थियासीं त क़वाइद शरईअ जो इहो ई मक़सदु हूंदो आहे त आम शइ हिकिड़ी ॿुधाईंदासीं ऐं यादि कंदासीं, पोइ बाक़ी शयूं जेके जंहिंजी झल हूंदी उहे थोरियूं आहिनि, 100 मां 5 या 10 छिके 10 या 15 वधीक कोन थींदियूं। हाणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त ज़मीन सॼी जेकी आहे निमाज़ जे लाइ जाइज़ आहे, अल्लाह ताला असांजे लाइ पाक करे छॾी आहे। छो जो अॻी उम्मतुनि में ॿियनि उम्मतुनि में जेके अॻ में हूंदियूं हुयूं उन्हनि खे जिथे किथे निमाज़ न हूंदी पढ़णी। जीअं मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह से क़ुरान में चयो इत्तख़िज़ू मिन बुयूतिकुम मसाजिद। मूसा अलैहिस्सलाम खे चयो पंहिंजे घरनि में सिर्फ़ु निमाज़ पढ़ो। पर असांखे नबी करीम जी करामत आहे त असांजे नबी करीम ते अल्लाह जो फज़ल त हर जॻह ते असीं निमाज़ पढ़ी सघूं था। सिर्फ़ु चंद शयूं आहिनि जिथे मिसाल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जिथे ॾाचूं आहिनि मराबिदुल इबिल उते नाहे पढ़णी असांखे, जिथे ॾाचुनि जी ॿधणु हूंदो आहे या रहणु हूंदो आहे या टिकणो हूंदो आहे। ऐं बाक़ी ॿकरियुनि जे वाड़े में माण्हू निमाज़ पढ़ी सघे थो ऐं ॿियूं हर जॻह पढ़ी सघे थो। हा, जिथे ॾिसे पाण नज़र सां त हिते बदबू आहे ज़मीन ते, या यानी किनी बदबू अचे थी या रंग मटियल आहे, उहे शइ उन्हनि जॻहियुनि ते नाहे पढ़णी। बाक़ी असांजे लाइ सॼी ज़मीन ऐं इन में इहो बि शामिलु थिए थो त ज़मीन खां मथे मिसाल जहाज़ में माण्हू निमाज़ पढ़ी सघे थो। मिसाल चंड ते माण्हू इंसानु वियो, कंहिं तारे ते लथो, उते बि निमाज़ इन में शामिलु थी वञे। हा, मिसाल हिकिड़ो समुंड में लाचूं थियूं हलनि या को जज़ीरो आहे या छा आहे, उते बि निमाज़ थी सघे थी। ऐं हर जॻह ते इंसानु पेर रखे त उते निमाज़ पढ़ी सघे थो। बाक़ी वञी बचो त जेके झलनि जी जॻह आहे उन्हनि जी चंद शयूं आहिनि, सो उहो इंसानु पाण ॾिसी सघे थो त हीअ जॻह मूंखे ख़तरो आहे, यानी हिते नांग आहिनि, विछूं आहिनि, बलाऊं आहिनि, या ठगा ढोर विढ़ंदा निमाज़ टाइम ते, त पोइ उते न पढ़े। बाक़ी आम हुकुम जेको शरीयत में आहे उहो छा आहे त निमाज़ हर जॻह ते इंसानु पढ़ी सघे थो। सिर्फ़ु हा, नबी करीम जी झल जेके आहे त जिथे ॾाचूं ॿधबियूं आहिनि, उठड़ ॿधबा आहिनि, त नबी करीम झलियो उते त निमाज़ माण्हू न पढ़े। या पलीताई किथे ॾिसे थो पाण ज़मीन किथे मिसाल वाशरूम आहे, उते निमाज़ न पढ़ी सघंदो। या किथे ॾिसे थो ॿाहिरि इंसानु किन थो ॾिसे, बदबू थो ॾिसे, त उते निमाज़ न पढ़ंदो। बाक़ी उहा ई जॻह जे साफ़ थी वई त निमाज़ जे लाइ लाइक़ु आहे। छो जो इहा हदीस में अचनि थियूं काफ़ी जॻहियूं त जिथे नबी करीम जे टाइम हिकिड़ी हदीस में नबी करीम वञे पियो पंहिंजे सहाबियुनि सां अवाली जे पासे, त उते किचिरो उछलण जो जॻह हो, यानी जिथे किचिरो उछलाबो आहे ढेर जीअं चओ, त उते हिकिड़ो छेलो मुअल पियो हो ऐं सुगल हो। त उहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबियुनि खे चयो त हीअ केरु ख़रीद कंदो? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन यश्तरी हादा, त सहाबी चयो रसूलल्लाह लौ कान हय्यन मा अश्तरी मा अहद इश्तरा औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जे ज़िंदा हुजे हा, छो जो सिंग भॻल हुअसि ऐं कन हिकिड़ो कटियल हुअसि, चई जे ज़िंदा हुजे हा त बि केरु कोन वठे हा, हीअ त मोह पियो आहे ऐं बदबू बि थी अचे ऐं किचरे में पियो आहे। सो नबी करीम चए थो त ल दुनिया अहवानु इंद अल्लाह मिन हादा, अल्लाह वटि दुनिया जेकी आहे न सॼी इन खां वधीक यानी कोन थी कुझु लहे। दुनिया सॼी हिन छेले खां, जीअं तव्हां वटि इन जी का क़ीमत कान्हे, इन खां एतिरी अलाह खे वठी सॼी दुनिया जी क़ीमत कान्हे। मक़सदु इन हदीस मां आणु त उहा जॻह उमर इब्न अब्दुल अज़ीज़ पंजो ख़लीफ़ो जेको हो, त उन जॻह खे साफ़ सफ़ाई करे ऐं मस्जिद ठाहे छॾी, उते मस्जिद ठाहे छॾी उन किचरे जॻह ते। मक़सदु इहो त इहा झल कान्हे किथे बि ढेर हुजे
जहाँ गटरनि जी जॻह हुजे पर उनखे साफ़ करे लटे ऐं पूरे उनखे साफ़ करे मस्जिद ठही वई या साफ़ जॻह थी वई रोड रस्तो थी वियो त उते माण्हू निमाज़ पढ़ी सघे थो। इहो आम क़ाइदो आहे ज़मीन जो। वल्लाहु आलम बिस्सवाब।